टन मोहम्मद खान सिंधु दरिया में निकलंदड़ केनाल सिंधी ज़मीननि जे कब्ज़े ख़िलाफ़ सिंध आबादकार पारां टंडो साहिबजाद खां तारीख़ी रैली कढी वई, जंहिंमें ज़मींदार, हारिन, क़ौम परस्तनि, सियासी, समाजी, अदीब, डॉक्टर, वकील, आम पब्लिक वॾी हज़ारनि जी तादाद में शिरकत कई। इन तारीख़ी रैली में अॻवान पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। बिल्कुलु सही हिकिड़ो असांजे जापे जो मतिलबु सिंध जो जापो आहे दरिया, असांजा जर, असांजो माल, असांजी मवेशियूं, असांजी ज़रात, हिन खे हिकिड़ो हथु वठी छो अलाए छो मथियूं दुनियूं जेके आहिनि उहे जे बरसर इक़्तिदार आहिनि उहे बज़िद आहिनि त हिकिड़े खे चिपे ऐं ॿिए खे आबाद करणु, इहा मतिलबु जेको आहे वॾी ज़्यादती आहे सिंध सां। त असां त हमेशह ॿुधो आहे त रियासत मां जहिड़ी हूंदी आहे त पोइ उनखे नज़र बराबरि रखणु खपे, ईअं न आहे त हिकिड़ो घर आबाद कजे ऐं हिकिड़ो जेको आहे उनखे ईअं गैर आबाद चिले कजे। त इंशा अल्लाह ताला हीअ अॼु आवाम जेका आहे इन सिलसिले में निकिती है त असांखे कंहिं सूरत जेको आहे दरिया ते केनाल मंज़ूर न आहे। सिंध जी आवाम टंडो मोहम्मद खान जी आवाम रद्द करे चुकी है। इहो हाणे ख़ाली सिंध जे ख़िलाफ़ कोन्हे, इहो हाणे पाकिस्तान जी सलामती लाइ ख़तरो आहे। ऐं जेके जेके इन मनसूबे जे पोयां आहिनि उन्हनि खां ऐं इहा अपील थो करियां त अखियूं खोलीनि, सिंध जी आवाम जो हीउ एहतजाज ॾिसनि। हीअ सिंध हाणे बदिली चुकी आहे, हीअ सिंध उहा 70 ऐं 80 वारी कोन्हे। हीअ पंहिंजा हक़ विड़ी बि वठंदी ऐं हक़ हिननि खां असीं खसे बि वठंदासीं ऐं इन्हनि मनसूबनि जे ख़िलाफ़ आख़िरी दम ताणी बग़ैर असांखे वञिणो पियो त असीं वेंदासीं। पानी हयात है, पानी जिंदगी है, ये जिंदगी फुरण चा चाहिनि सिंध खां ऐं सिंध जे माण्हुनि खां, इहा असांखे मंज़ूर कोन्हे। जाहिद भाउ जी रैली असां पुरजोश तरीक़े सां पंहिंजी रैली कढंदासीं इंशाअल्लाह ताला। तव्हांखे ख़बर आहे पाणी बग़ैर ज़िंदगी कोन्हे। हाणे असांजो आख़िरी नारो इहो आहे, पाणी ऐं कफ़न। असां पंहिंजा कफ़न पाए ते पहुता आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असीं सिंधवासी सभई हिकु प्लेटफॉर्म ते आहियूं। असीं चाहियूं था त असांजो जेको सिंधु दरिया आहे उन मथां जेके नाजाइज़ गैरकानूनी जेके कढिया वञनि उहे न कढिया वञनि, छाजे करे पाणी बग़ैर ज़िंदगी कोन्हे। ऐं हीअ असांजो फलवलो जोश इंशाअल्लाह ताला तव्हां हयात रहंदे ॾिसी ताईं असांजा सिंधु दरिया जे केनाल बंदि था कया वञनि। असां सिंध हुकूमत पार्टी खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे तव्हां पंहिंजा इहे जेके अनाऊं जेके छॾे करे तव्हां पंहिंजे लानत जी सिलसिले में ख़तमु करे तव्हां अॻियां निकिरो। तव्हां असांजे आम माण्हुनि साथ ॾियो इंशाअल्लाह ताला। असां जेकॾहिं हुकूमत ख़तमु कंदा नवाज़ शरीफ़ सां त इंशाअल्लाह ताला सिंधु दरिया करे कोठे ॾींदासीं। असांजो जोश, असांजो जज़्बो सदाईं क़ाइमु रहंदो। जेका केनाल जे लाइ रैली निकिरे पई, इन खे असां हिकिड़ो सुठो क़दम टंडे मोहम्मद खान लाइ प्लस सिंध लाइ बि हिकिड़ो सुठो क़दम आहे। ऐं सभु जेकॾहिं गॾिजी हथ कंदासीं त कामयाबी असां खां परे कान्हे। अल्लाह तव्हांजी महिरबानी। पहिरीं त ही सिंध आबादगार रिता जे तरफ़ां जेका रैली 6 केनालनि जे ख़िलाफ़ कढी वई आहे उनखे पूरी सिंध रद्द कयो आहे। अहिड़ी तरह टंडे मोहम्मद खान जी आवाम बि हिन स्कीम खे रद्द कयो आहे। उन जो जी सबूत तव्हीं ॾिसो पिया त टंडे मोहम्मद खान ज़िले जा, ॻोठनि जा हुजनि, ॿाराड़ियुनि जा हुजनि या शहर जा माण्हू सभु हिते गॾु थिया आहिनि ऐं सिर्फ़ु इहो नारो लॻे पियो त केनाल नामंज़ूर, केनाल नामंज़ूर। पीर साहब के अॼु यस नाणे जेको हिन दौर में एतिरी आवाम गॾु करे पीपल्स पार्टी खे ॿुधाइणु चाहियो आहे त केनाल न मंज़ूर। असां सिंधी क़ौम खे इहो पैगाम था ॾियूं त ही जेके तबाही निशानी जेको सिंध में जेके केनाल पिया ठहनि, इहा सिंधी क़ौम जी तबाही जी निशानी आहे। इनखे सिंधी क़ौम न मंज़ूर कयो आहे ऐं उनखां पोइ जीअं सिंध क़ौमी जमात जिस्कम 12-20 तारीख़ हड़ताल जो सॾाए शटर बंदि फीता रोक असां सिंधी क़ौम खे चऊं था उनमें भरपूर शरीक थियनि ऐं उनखे कामयाबु कनि। साईं आबादगार इत्तेहाद जसल है जो साईं अशफाक जान जी क़यादत में सॼे ज़िले मां माण्हू गॾु कया अथनि। समूरा सियासी सामाजिक असां सम्झूं था त सिंधु दरिया न रुगो 7 करोड़ सिंधियुनि जी शहर आहे पर सिंध जे 7 करोड़ माण्हुनि जो जियापो आहे। सिंध जे हर मकतब फ़िक्र सां वाॻियल माण्हुनि जी ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। पोइ सिंधु दरिया ते धाड़ो ऐं 6 केनालनि जी अदावत समेत
कारपोरेट फार्मिंग जी आड़ में सिंध जे ज़मीननि ते वालार जेका आहे असां सम्झूं था उहा धरती धड़ियुनि सां जे ख़िलाफ़ु हिकिड़ी साज़िश आहे। सिंध जे वजूद ऐं बका जे लाइ हिकिड़ो अहम सवाल आहे, बका जो मसइलो आहे। उन हवाले सां वफ़ाक़ी सरकार या मौजूदा जेके असांजा हुक्मरान आहिनि उन्हनि हिकिड़ी गहरी साज़िश सोचियल सम्झियल रिथाबंदी तहत सिंधु ते केनालनि जी अॾावत जा बिल पास करे ऐं CCI मां उन्हनि जूं मंज़ूरियूं वठी ऐं आउं सम्झां थो शाफ़ी चालबाज़ियुनि जी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे जंहिं सिंध जे माण्हुनि खे रोडनि ऐं रस्तनि ते आंदो आहे। हिकिड़े तरफ़ आवाम खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा लालीपॉप ॾिना पिया वञनि, हिकिड़े तरफ़ माण्हुनि जो ध्यानु जेको आहे सिंधु ते केनालनि जी अॾावत मोड़ियो थो वञे, ॿिए तरफ़ कारपोरेट फार्मिंग जी आड़ में सिंध जी लखे एकड़ ज़मीन जेका आहे उहा सिंध जे माण्हुनि खां खपे, सिंध जे माण्हुनि जे हक़नि ते धाड़ो हणी उहे ॿाहिरिनि माण्हुनि खे नीलाम कई पई वञे। उन समूरी सूरत हाल में असां सम्झूं था सिंध तारीख़ जे जंहिं मोड़ ते अची पहुती आहे, सिंध इंतिहाई मज़ाहमती अंदाज़ में इंतिहाई मज़हमती अंदाज़ में सिंध जा माण्हू हिकिड़ी अधु सदी खां वधीक तारीख़ खां पोइ हिन जोश ऐं जज़्बे सां निकिता आहिनि जिते तव्हांखे नंढड़ा ॿार, ॿुढा, नौजवान, बुज़ुर्ग, औरतूं, हर क़िस्म जो असांजा शागिर्द, उस्ताद, वकील, सहाफ़ी, अदीब, दानिश्वर, शाइर। ऐं सम्झां थो शायदि सिंध जो को अहिड़ो तबिको हुजे जेको हिन क़िस्म जे साज़िशुनि जे ख़िलाफ़ु एहतिजाजनि रोडनि ते न आयो हुजे। अॼु बबर लोहे ते धरणो लॻल आहे ऐं सॼी सिंध उते गॾु थी आहे वकीलनि जी अॻुवाणी में ऐं हिन क़िस्म जो जेको जोश ऐं ख़रोश आहे ऐं सम्झां थो सिंध जे माण्हुनि हींअर बि सुजागी एके इतिहाद खां कमु न वरितो त पोइ शायदि असां धरती धड़ी जेके आहियूं उहे फ़लस्तीन जा पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थियूं। पोइ असां सभिनी खे ऐं सम्झां थो असांजे समाज जे हर मकतब फ़िक्र खे गॾिजी एके इतिहाद ऐं ॿधी जो मुज़ाहिरो कंदे पंहिंजे वजूद ऐं बका जे मसइले ते हिकु थियणो पवंदो ऐं असां सभु गॾिजी हिकु थी पंहिंजी मंज़िल मक़सूद माणे सघूं था। सम्झां थो त अॼु जी इहा रैली टंडो मोहम्मद खान जे माण्हुनि जे पारां हुकुमराननि लाइ हिकिड़े क़िस्म जो रेफरेंडम आहे त टंडो मोहम्मद खान में हीअ हज़ारनि जी तादाद में हर मकतब फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ सियासी, समाजी, मज़हबी, क़ौमी, सिविल सोसाइटी, वकील, डॉक्टर हिन एहतजाज में, हिन रैली में, हिन प्रोग्राम में हर मकतब फ़िक्र जो माण्हू शामिल आहे ऐं ही माण्हू जेके हज़ारनि जी तइदाद में आया आहिनि इन्हनि जो को बि मतिलबु कोन्हे, का बि लालच कोन्हे, के बि इन्हनि जो हज़ारे लखे एकड़ ज़मीनूं कोन्हनि। ही सभु सिंध जा हिन शहर जा ग़रीब मिस्किन माण्हू आहिनि जेके पंहिंजे दरिया खे बचाइण जे लाइ, पंहिंजे दरिया सां बेपनाह मोहबत करण जे लाइ हिते गॾु थी अची एहतजाज रिकॉर्ड पिया कराइनि त हुकुमरानो अखियूं खोलियो, अखियूं पटो, सिंध जा माण्हू, टंडो मोहम्मद खान जा माण्हू तव्हांखे पंहिंजी सिंध, सिंधु दरिया ऐं सिंध जूं ज़मीनूं रेगिस्तान थियण कोन ॾींदा। ही हिकिड़ो तमामु टंडो मोहम्मद खान मां हिकिड़ो वॾो मैसेज आहे हुकुमराननि लाइ त हू फौरन जेको आहे 6 केनालनि समेत कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जी हज़ारे एकड़ ज़मीननि ते कब्ज़ो ऐं ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले में जेका बि बदमाशी हले पई, गुंडागर्दी हले पई, उनखे फौरन बंदि करे केनालनि जे ख़िलाफ़ जेको आहे सो नोटिफिकेशन फौरन जारी करे सिंध जे माण्हुनि मां बेचैनी ख़तम कई वञे। असां सम्झूं था त टंडो मोहम्मद खान जे अंदरि सिंधाबाद कार फोरम जी तरफ़ां जेकी ही रैली आहे शानदार, जंहिंमें हर मकतब फ़िक्र जो माण्हू, हर सियासी समाजी माण्हू हज़ारनि जी तइदाद में जिन्हनि शिरकत कई आहे। यकीन ॼाणो त इहे हज़ारे माण्हू पंहिंजी धरती जे हक़नि लाइ जाखोड़ कनि पिया। उन्हनि जो सिर्फ़ु हिकिड़ो ई नारो आहे त सिंधु ते धाड़ो नामंज़ूर। वॾी ॻाल्हि आहे त अॼु 2 एहतजाज आहिनि। हिकिड़ो उन्हनि जो आहे हैदराबाद में जेके जिन्हनि दरिया विकियो आहे, जिन्हनि दरिया जे जेके 6 केनाल कढण जूं साइनूं कयूं आहिनि, अॼु उहे आवाम खे बेवकूफ़ बणाए हज़ारे लखे करोड़ रुपया ख़र्च करियो माण्हुनि जूं गाॾियूं भराए अॼु हैदराबाद पुॼनि पिया। यकीनन उन्हनि वटि ज़मीर न आहे, उहे बेज़मीर क़िस्म जा माण्हू आहिनि। पर हिते जेके सिंध जो शऊर पहुतो आहे पाण मुरादो, इहे बाज़मीर क़िस्म जा माण्हू आहिनि, हिते पहुता आहिनि। 80,000 जी तइदाद में जेके माण्हू पहुता उन्हनि खे सलाम पेश कयूं था।
असां GSM कोहिमा शहीद बशीर खान कुरैशी जो वफ़द बि हिन प्रोग्राम में पहुतो आहे। जेको आहे असां सम्झूं था त असांजो जियापो हिन दरिया ते आहे। दरिया सिर्फ़ु हिकिड़ो पाणी जो वहिकिरो न, पर ईअं सम्झो त हज़ारे जीवत जेके हिन लखे जीवत हिन जेको आहे सो धरती ते जीअनि था, उन्हनि जो जियापो पाणी ते ई आहे। दुनिया जे अंदरि अहिड़ी का बि शइ न आहे जेका पाणी ते नथी ठहे। ऐं सिंध जो जेको पाणी दरिया मां 6 केनाल कढनि पिया, यकीनन इहे सिंध दुश्मन मनसूबो आहे। जंहिं सिंध दुश्मन मनसूबे ते पीपल्स पार्टी जेको आहे सिग्नेचर करे हाणे माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए पई। विकिया पीपल्स पार्टी आहिनि, हाणे माण्हुनि खे वोटनि जी बेक जे लाइ जेको आहे माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइनि पिया। असीं सम्झूं था हाणे सिंध जो शौर सुजाग थी चुको आहे ऐं जेको आहे सिंध जो शौर हिननि खे मुकमल तरह सां रद्द करे चुको आहे। कुदरती जेको आहे सो ॾिसो न कि अॼु हिते बि हवा वॾी तेज़ हले पई, हिते बि माण्हू मौजूदु आहिनि। हिते जे माहौल में, हैदराबाद जे माहौल में तव्हांखे हिकिड़ो फ़र्क़ु मिलंदो त दरिया जी जेकी मिटी आहे, वारी आहे, उहा पीपलनि जे मुंहं में धूड़ थी लॻे पई। ठीकु आहे, हिननि जा पिंडाल जेके आहिनि सो ढही ऐं किरी पिया आहिनि। इहो हिननि खे वक़्तु ॿुधाए पियो, कुदरत ॿुधाए पई। यकीन ॼाणो त वक़्तु ईंदो त हीउ जेको आहे सो धरती ते ॻोल्हे ते ॻोल्हिया बि न लभबा। हिननि जो हशर जेको आहे सो वक़्त जे फिरोन खां बि इंतहाई वधीक ख़राबु थींदो। जीअं टंडो मोहम्मद खान बि साबित कयो, असां केनालनि खे कंहिं बि सूरत क़बूल न कंदासीं। अॼु तव्हां ॾिसो पूरो टंडो मोहम्मद खान तव्हां सां गॾु आहे, चाहे शहर हुजनि, सॼो असांजो मेगा शहर टंडो मोहम्मद खान हुजे, नंढा शहर हुजनि, चाहे ॿारहड़ी जो ॻोठ जो माण्हू अॼु तव्हां सां गॾु बीठो आहे। हारी हुजे, दुकानदार हुजे, मज़दूर हुजे, कंहिं बि पार्टी सां तालुक रखंदड़ हुजे दोस्त, अॼु लबैक कयो आहे हिन काल ते केनालनि जे ख़िलाफ़। इनशाअल्लाह जेसीं ताईं केनालनि जो बिल वापसि नथो कयो वञे त ख़ामोश थी कोन वेंदासीं। इहा असांजी जंग रहंदी। पाकिस्तान तहरीक इंसाफ जो बि इहो मौक़िफ़ आहे। महिरबानी भाउ। ही जेका 7 करोड़ आवाम जी जेका जंग आहे, अवामी जदोजहद जी जंग आहे, बका जी जंग आहे, सिंध जी जंग आहे, सिंधु दरिया जी जंग आहे। हिन खे पीपल्स पार्टी जेको नुक़सानु ॾिनो आहे एस्टेब्लिशमेंट सां गॾिजी करे, जेके जर्नल आहिनि हिन ते सयूं करे, इन जे करे त ही सिंध जेका आहे सुके सिंध आसिफ ज़रदारी आहे, पीपल्स पार्टी जी जागीर न आहे, ही 7 करोड़ आवाम जी जागीर आहे। 7 करोड़ आवाम हिन जेको हिननि बिल जेको खणी आया आहिनि, ऐं जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ पार्लियामेंट में जेको बिल ऑर्डिनेंस जुलाई में खणी आया, तमामु ग़लति ऐं शर्मनाक अमल हो। तहरीक इंसाफ पार्लियामेंट जे अंदरि बिल खणी आया, हुनजी हिमायत न बि करे, चशम पोशी बि करे, छाजे करे त ही मुल्क सां सचा न आहिनि, सिंध सां सचा न आहिनि, कारूजन सां सचा न आहिनि, सिंधु दरिया सां सचा न आहिनि, 7 करोड़ आवाम सां ही माण्हू सचा न आहिनि। पीपल्स पार्टी जी रिवायत रही आहे कूड़ ते। हिते 2 पीपल्स पार्टी आहे, हिकिड़े आसिफ ज़रदारी जी माफ़ी आहे, हिकिड़ी हू पीपल्स पार्टी जेका हुनजी दिफ़ा थी करे चोरियुनि जी, करप्शन जी, क़त्लनि जी, सिंध जे मादनियात जी चोरी जी, वादनियाती वसाइल जी टोटल करे थी, जेके असीं रद्द था करियूं ऐं रद्द कयो आहे ऐं हमेशह कंदा रहंदासीं। टंडे मोहम्मद खान में सिंध जा पुट अची ते गॾु थिया आहिनि। ॿिए पासे हैदराबाद में सूअर जा पुट अची गॾु थिया आहिनि। सूअर जा पुट सिंध खे खपाइनि था ऐं सिंध जा पुट सिंध खे बचाइण निकिता आहिनि। ॻाल्हि सिंधु दरिया मां 6 केनालनि जी रुगो न आहे, उन सां गॾोगॾु कारपोरेट फार्मिंग आहे, जेके असां ते मिसाल हिकिड़े कब्ज़े जी मुख़्तलिफ़ क़िस्म जी शिकिलुनि में कब्ज़ो थी रहियो आहे, उहो कारपोरेट फार्मिंग आहे, या दरिया ते कब्ज़ो आहे 6 केनालनि, या हिते मदनी वसीलनि जी जेका फुरलुट थी वई आहे। अॼु ही एहतजाज हिते वाज़े कंदो त सिंधु दरिया मां को बि केनाल सिंधी क़ौम खे मंज़ूर कोन्हे। हीअ असांजी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। असां सम्झूं था त केनालनि जो जेको मसइलो आहे उहो कंहिं पार्टी जो न आहे, हीअ समूरी सिंध जो मसइलो आहे। कंहिं बि नज़रिए सां कंहिंजो बि तालुक हुजे, पर केनाल जेको आहे सिंध जे माण्हुनि जो जियापो आहे। सिंधु दरिया सिंध जी, असां त उनखे मिल्कियत सम्झूं था। उन ते जेको वक़्त जे हुक्मरान पंजाब जे सहूलियतकार पीपल्स पार्टी जेको केनाल जो मथां जेको केनाल वारो मनसूबो ठाहियो आहे, उनखे सॼी सिंध रद्द करे थी ऐं असां बि उनखे रद्द कयूं था। असां चऊं था त केनाल जो मनसूबो सिंध जे माण्हुनि खे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। असांखे वॾी हिकिड़ी ख़ुशी थी आहे, अॼु सिंधी माण्हू जेको आहे पंहिंजे दरिया जे ख़ातिर, पंहिंजे पाणी जे ख़ातिर अॼु सुजाग थी पियो आहे। इहो चिटो ऐं वाज़े इहो पंजाब साम्राज्य खे इहो वाज़े ऐलान पिया करियूं त सिंधूअ ते को बि क़त्ल जेको आहे असां बर्दाश्त न कंदासीं, को बि माना असां उन ते सौदाबादी बर्दाश्त न कंदासीं। पंजाब पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे या न त इन खां बि वधीक दमादम मस्त कलंदर कंदासीं, पंजाब जूं निंडूं आराम करे छॾींदासीं असां। अॼु टंडे मोहम्मद खान जे अवाम जो तारीख़ी गरजाणे ऐं रैली इहो साबित थो करे त हिते जो माण्हू पंहिंजे दरिया जे बचाइण लाइ हिन रियासत सां मादो अटकाइण लाइ तयारु आहे ऐं रियासत खे सम्झणु घुरिजे 1 करोड़नि सिंधियुनि जे
माना रोज़गार जो ज़रियो आहे। जॾहिं तव्हां इहो रोज़गार बंदि कंदो त ज़ाहिरी आहे इहो जंग जो सॾु था ॾियो। बहितरी इहो आहे त पंहिंजे होॾ तां लहो ऐं रियासत खे सोचणु घुरिजे त हीअ जेका गवर्नमेंट सां ही मश्किरी करे हिकिड़े वन यूनिट ॾांहुं हिन रियासत खे वठी था वञो, जेको हिकिड़ो ख़तरनाक अमल आहे। ऐं सम्झां थो त सिंधी माण्हू हिननि जे मौजूदा फ़ैसिलनि खे कतई तौर क़बूल कोन कंदो, उन लाइ मालो अटकाईंदो रहंदो ऐं उमेद था कयूं रियासत जे उन्हनि बागुनि खां त हू ज़रदारी जे रूप में सिंध हिकिड़ी शख़्सियत खे मुसलत करे जेको ही पैगाम ॾियणु था चाहिनि त सिंधी क़ौम खे बेवकूफ़ ठाहे असीं को हिननि क़ौम जे मथां मुसलत थींदासीं। इहा हिननि जी हिकिड़ी तारीख़ी भुल आहे। ही तारीख़ी तौर ते सिंधी क़ौम पंहिंजे वजूद पंहिंजे हक़नि लाइ तारीख़ी तौर विढ़ंदी रहंदी आहे। इंशाअल्लाह ही बि जिदोजहद पंहिंजो रंग लाहींदी। जी कालाबाग डैम जे ख़िलाफ़ सिंधी हिकु आवाज़ थी जिदोजहद कई, अॼु कैनाल जे ख़िलाफ़ ही बि अॼु हिकु आवाज़ आहिनि। टंडो मोहम्मद खान खां वेंदे अॼु खैरपुर में बबलो ताईं पंजाब जा रस्ता रोड रस्ता बंदि थी चुका आहिनि ऐं असीं इहो ई मशवरो हिननि खे ॾींदासीं पंहिंजे होद तां लही वञो। महिरबानी। अल्हम्दुलिल्लाह जो को एहतजाज माशाल्लाह तमाम बेहतरीन ज़बरदस्त हुआ है। यो एहतजाज सिंधु दरिया में जो 6 कैनाल में निकलन गैर कानूनी उन्होंने खिलाफ है। पाकिस्तान तहरीक इंसाफ मैदान अमल में भी गड्ढा है, पाकिस्तान तहरीक इंसाफ कौमी असम्बली में भी गड्ढा है, पाकिस्तान तहरीक इंसाफ सिंध असम्बली में भी गड्ढा है, पाकिस्तान तहरीक इंसाफ सेनेट में भी गड्ढा है। असां हिन कैनाल ने करे हर हद ताईं वेंदासीं। असांजे लीडर इमरान खान जेल में वेही करे ट्वीट करे पियो ऐं इमरान खान साहब सिंध सां सचो आहे। असां हमेशह सिंध जी तर्जुमानी कई है। असांजे लीडर हमेशह असांजे सिंध जे लाइ जंग विड़ण लाइ असांखे चयो है। इंशाअल्लाह खान साहब बि आज़ादु थींदो त इंशाअल्लाह खान साहब जा अञा वधीक हाल ईंदी, असां अञा वधीक जंग कंदासीं। साईं आउं सम्झां थो त टंडे मोहम्मद खान जी अवाम अॼु कैनालनि ख़िलाफ़ रेफरेंडम ॾेई छॾियो आहे। हुक्मरान होशिया नाखून वठनि, हुक्मरान पंहिंजी होद था लहनि। सिंधी माण्हू कंहिं बि सूरत में सिंधु ते कैनाल को बि धाड़ो बर्दाश्त कोन कंदा ऐं हुक्मराननि खे हाणे ख़ासि तौर ते सिंध जे हुक्मराननि जूं जेके चालाकियूं हुयूं उहे सभु ज़ाहिर ऐं क्लियर थी चुकियूं आहिनि। सिंध जो बच्चो इहो सम्झे थो त कैनालनि जी ज़रदारी जेका मंज़ूरी आहे उहा आसिफ अली ज़रदारी ॾिनी। हाणे पीपल्स पार्टी सॼी सिंध जे अंदरि सिंधी क़ौम जी कावड़ सिंधी क़ौम जी क्रोध ॾिसी पीपल्स पार्टी ड्रामो करे रही है। तो असीं कैनालनि जे ख़िलाफ़ आहियूं। असीं सम्झूं था पीपल्स पार्टी जो इहो ड्रामो है, इहो कूड़ है। कैनालनि जे ख़िलाफ़ सिंध जी आवाम है। सिंध हुकूमत कैनाल जे ख़िलाफ़ कोन्हे का। सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत के इहो क्लियर था ॿुधाइण चाहियूं त कंहिं बि सूरत में सिंधी माण्हू कैनाल क़बूल कोन कंदो। तव्हां ॾिसो त सराइकी माण्हू बि कैनालनि जी मुखालफ़त करे रहिया आहिनि। पंजाब जो आबादगार बि कैनालनि जी मुखालफ़त करे रहियो आहे। सिंध जो हर माण्हू कैनालनि जी मुखालफ़त करे रहियो आहे। पोइ हीअ कैनाल कंहिंजी ख़्वाहिशनि तहत ठही रहिया आहिनि। हीअ कैनाल कंहिंखे आबाद करण जे लाइ ठही रहिया आहिनि। इहो कॾहिं बि कोन थींदो त तव्हां सिंधी लखे एकड़ ज़मीन गैर आबाद करे तव्हां चोलिस्तान जी ज़मीन आबाद करियो। इहो मुमकिन ई कोन्हे। असीं मुतालबो था करियूं त फौरी तौर ते कैनालनि जा मनसूबा रद्द कया वञनि। कैनाल समूरा भाई पाकिस्तान जो कैनाल जो इशू थियो आहे। कैनाल असांजी ज़िंदगी जी लाइफ लाइन आहे, छो जो पाणी ज़िंदगी आहे। इन ज़िंदगी जे ख़ातिर असां जेको आहे सो हर हद ताईं वेंदासीं ऐं हीउ जेको प्रोटेस्ट आहे हीउ नंढो न सम्झो वञे। इंशाअल्लाह हीउ वकीलनि जो जेको कमु शहीद ते लॻल आहे हींअर धरणो ऐं पूरो कैनाल सिंध जा जेके बि पार्टियूं आहिनि असां उनजी हिमायत कंदासीं। इंशाअल्लाह असां हीउ जेको आहे तहरीक ज़ोर सां कंदासीं ऐं पंहिंजी जान नज़राना बि ॾींदासीं, कैनाल ठाहिण न ॾींदासीं। सॼी सिंध जे अॼु टंडो मोहम्मद खान जे अवाम हज़ारनि जी तादाद में रोडनि ते अची इन्हनि कैनालनि खे रद्द करे छॾियो आहे। तव्हां ॾिठो त सिंध जो हर तबिको शागिर्द वकील उस्ताद डॉक्टर मुकमल तौर ते जेको सो इन कैनालनि खे रद्द करे चुका आहिनि। इन ई सिलसिले में अॼु जेको सो टंडो मोहम्मद खान में आबादगारनि तरफ़ां जेको सो इहो एहतजाज कयो वियो आहे, जंहिंमें हज़ारे शहरियुनि तर्फ़ां जेको शिरकत करे हिननि कैनालनि खे रद्द करे ॾिनो, कारपोरेट फार्मिंग खे रद्द कयो आहे। असां कंहिं बि सूरत में जेको सिंध दरिया ते कैनाल ॾियण कोन ॾींदासीं ऐं ना ई पंहिंजी जेको सो ज़मीनुनि ते कंहिंखे कब्ज़ो करणु ॾींदासीं। असां हर हालत में जेको सो हिन जे ख़िलाफ़ मज़ामत कंदासीं, एहतजाज कंदासीं। कंहिं बि सूरत में ख़ामोश न वेहंदासीं। कैनाल असांजी रेड लाइन आहे।
जेको भी इन रेड लाइन खे क्रॉस कंदो असां उन सां सख़्तु मज़ामत कंदासीं। कंहिं बि सूरत में असां ख़ामोश न वेहंदासीं। हाणे माण्हुनि जो ॾिसो पिया शोर शराबो ॾिसो पिया। अॼु बिलाल साहिब जो जलसो बि आहे, पर आउं सम्झां थो त हीअ रैली वॾी आहे टंडो मोहम्मद खान जे हिसाब सां ज़िले टंडो मोहम्मद खान में। ऐं केनाल से ई बिल्कुलु ई जेको ग़लति पिया कनि न आबादी थींदी, न पाणी हूंदो, न माण्हू बचंदो। इहे सभु दुश्मनी पिया कनि, सही दुश्मनी था कनि। बिलाल साहिब खे त इहा अपील आहे त महिरबानी करे केनाल जो मसइलो वापसि वठनि त महिरबानी थींदी। हीअ त वॾो ज़ुल्म पियो थिए सिंध तां, पैसा घाती आहे कहिड़े क़िस्म जी। निजी आइज़ पारां अॼु टंडो मोहम्मद खान जी आवाम के सलाम तो पेश करियां। जेको कहिड़ी पार्टी जो प्रोग्राम हुजे उन में केनाल जे मसइले ते कंहिं फ़र्क़ु कंहिं पार्टी खे न ॾिसंदे उन में शिरकत करे भरपूर आवाज़ उथारियो आहे। कंहिं बि सूरत में केनाल क़बूल न आहिनि, ना मंज़ूर आहिनि। जो पाणी असांजो जैप आहे, पाणी असांजी ज़िंदगी आहे, उनखे पंजाब हट धर्मी करे कब्ज़ो करे केनाल कढी रही आहे, जिते टंडो मोहम्मद खान जी आवाम भरपूर नमूने एहतियाज में शिरकत कई आहे। अॼु सिंधाबाद गारे तरफ़ां जेकी रैली निकिरे पई उन हज़ार ई तादाद में क़ौम परस्तनि, अदीबनि, शागिर्दनि, हारियुनि, ज़मींदारनि शिरकत करे टंडो मोहम्मद खान जी शहरियुनि शिरकत करे वाज़े करे अॼु आहे त टंडो मोहम्मद खान जी आवाम कंहिं बि सूरत में केनाल कढणु न ॾींदी ऐं हर जदोजहद में अमली तरह गॾु हूंदी। ऐं असां कॾहिं बि कंहिं दरिया सिंधु दरिया खे सुकाइण कोन ॾींदासीं। जो दरिया असांजो साह आहे, असांजी ज़िंदगी आहे। जेकर दरिया न हूंदो असां न हूंदासीं।